ताजल बेवस असांजी सिंध जो बगणो शायर 1938 में ॼाओ ऐं 2008 में असां खां मोकिलायो वियो। हुन जी शाइरी जा मौज़ू सिंध, सिंध जी मिटी, सिंध जी धरती, सिंध जा माण्हू, सिंध जा पखी, सिंध जा ॿूटा, सिंध जा ॻोठ, वस्तियूं, वाहण, पहाड़, बर, दरियाह ऐं समुंड आहिनि। बुनियादी तौर ते ताजल साईं सिंध जी मिटी जो शाइर आहे। उन मिटीअ में जेका महक आहे, ताजल साईं जी शाइरी में उहा ई महक आहे। हू उन महक जो शाइर आहे, हू उन ख़ुशबू जो शाइर आहे जेका हिन धरतीअ मां बारिश खां पोइ उथंदी आहे, जेका बुठ धरतीअ ते पाणी जॾहिं ईंदो आहे, सिंधुअ जो सोन सरीखो पाणी जॾहिं इन धरतीअ खे चुमियो ॾींदो आहे, उन धरतीअ में जेका ख़ुशबू उथंदी आहे, ताजल बेवस उन ख़ुशबू जो शाइर आहे। ही उन्हनि बरसातुनि जो शाइर आहे जेके वॾी आस ऐं उमेद खां पोइ थरियुनि जे मथां वसंदियूं आहिनि। ही उन्हनि ख़ुशबुनि जो शाइर आहे जेके सिंध जी मिटी ऐं मोहबत जे ॻोहियल गुलाबनि मां ख़ुशबू उथंदी आहे, जेका राबेलनि मां ख़ुशबू उथंदी आहे, जेका बबुर जे बूर मां ख़ुशबू उथंदी आहे, जेका निम जे गुलनि मां ख़ुशबू उथंदी आहे, जेका लई लयार ऐं टालीअ मां ख़ुशबू उथंदी आहे, उन ख़ुशबू जो शाइर आहे। ताजल साईं सिंध जो शाइर आहे। उन पाण चयो त सिंध सां अहिड़ी जिंद जड़ी ॿिया दिल वारा विसरी विया, जिए सिंध सदाईं जिए ॿिया सभु नारा विसरी विया। त हू सिंध जी मिटी ऐं मोहबत जो शाइर आहे। ऐं सिंध जी मिटी ऐं मोहबत ते जॾहिं को मेरी अख सां ॾिसे थो त हुनजो रूह तड़पी पए थो, हुनजो रूह रहड़ जी बल्कि रताइजी पए थो। त हुन दाह कई ऐं हुन लिखियो त कराचीअ खे केरु वाॻूअ जीअं वेढ़े विया, विझी वात वणनि खे चमड़नि जीअं चौफेर, घातू अचो घेर थिया सॾु साणे जा। हू साणे वासियुनि खे सॾु करे थो, उन्हनि खे पुकार करे थो त अचो त सिंध जा दंग बचायूं, हिन जा नंग बचायूं, हिन जी इज़त ऐं आबरू बचायूं। हिन जी इज़त ऐं आबरू ते, हिन मिटीअ जी इज़त ऐं आबरूअ ते जॾहिं बि कंहिं मेरी अख खई आहे, ताजल जो कलम बि रुनो आहे, ताजल पाण बि रुनो आहे। ऐं हुन तॾहिं त चयो त सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां। ऐं वाक़ई हक़ीक़त बि आहे त सिंध जी तारीफ़ लिखण ही उहा मिटी आहे जंहिं सदियुनि खां माणपो जन्मियो आहे, माणपे खे जनम ॾिनो आहे, इंसान दोस्ती ऐं प्यार खे जनम ॾिनो आहे। हिन मिटीअ हमेशह प्यार ॾिनो आहे, उहो भले ॿाहिरियों माण्हू क्रोध बि छो न खणी अचे, पर हिन मिटीअ हुनखे मान ॾिनो आहे। ऐं हमेशह चवंदो आहियां त जंहिं बि ज़रे बराबरि हिन मिटीअ खे मान ॾिनो आहे, हिन उनखे उहो मान ॿीणो टीणो करे मोटाए ॾिनो आहे। कलंदर लाल शहबाज़ 100 साल कंहिं ॿिए हंधि गुज़ारे, मरवंद ऐं ॿियनि इलाइक़नि में गुज़ारे, हिते सिर्फ़ु साल 2 साल रहियो हुयो, पर हिन मिटीअ सां हुन मोहबत कई ऐं मोट में हिन मिटीअ हुनखे उहा मोहबत ॾिनी जो अॼु सिंधड़ी दा लाल शहबाज़ चयो थो वञे, सेवण दा लाल शहबाज़ चयो थो वञे, मरवंद जा लाल शहबाज़ उनखे कोई बि कोन थो सुञाणे। बिल्कुलु ईअं ई ताजल साईं पंहिंजी समूरी हयाती हिन मिटी खे ॾेई छॾी, हिन धरतीअ खे ॾेई छॾी, धरती वासियुनि खे ॾेई छॾी। ऐं हुन जी शाइरी ॼण त सिंध जो नोहो बि थी वियो, कसीदो बि थी वियो, त हुन जा गीत बि थी विया। ही सिंध जो नोहो बि लिखे थो, सिंध जा गीत बि लिखे थो, सिंध जूं वायूं बि लिखे थो, उन जा बैत बि लिखे थो। हू गज़ल बि जॾहिं लिखे थो त उनखे बि सिंध जी मिटीअ सां महकाए करे पोइ थो लिखे। हुनजो कलम हिन धरतीअ जे सोन सरी खे पाणी मां ॿोड़िजी मोहबतनामा पोइ थो तहरीर करे। ऐं चवंदुसि त ताजल साईं अमर आहे ऐं हुनजी शाइरी, हुनजा ॿोल तमामु घणा मुलाहिता आहिनि। अॼु बेशक हू जिस्मानी तौर असां में मौजूदु न आहे, पर हक़ीक़त में ताजल साईं असां सां गॾु आहे। हुनजो हिकिड़ो शेर आहे, ओ मिटी लिकाए छॾी पेट में छो, ओ मिटी लिकाए छॾी पेट में छो, वरी ॼण वरी मां ॼमण आयो आहियां। त ताजल साईं वरी ॼमण ईंदो ऐं बिल्कुलु ईअं ई जीअं वठी हर हर जनम वरबो, मिठा महिराण में मिलबो। त ताजल साईं असां सां गॾु आहे। हुनजा शेर, हुनजा लफ़्ज़, हुनजी ॿोली ऐं ॿोली जूं हुस्नाकियूं, हू हक़ीक़त में आहे ई ॿोली जी हुस्नाकियुनि जो शाइर। सिंध जूं उहे रवायतूं, उहे रीतूं, ॿोली जा उहे लहजा, उहे लफ़्ज़ जेके असां खां विसारबा था वञनि, ताजल साईं उन्हनि खे पंहिंजी शाइरी में अमर करे छॾियो आहे। ताजल जो रिसालो हुजे,
हुन जी शाइरी जा ॿिया मजमूआ हुजनि, हू हर मजमूए में हर जाइ ते कमाल आहे। ऐं ताजिर साईं जी शाइरी हमेशह रहणी आहे जेसीं ताईं सिंध रहणी आहे।